बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मच्छी चङी तरह धोई पाणीअ में 2 टे दकर साफ़ करे रखो। पोइ हिकु फ्राई पैन में थोरो तेल विझी उहे मच्छीअ जूं कतरियूं उन में हल्कियूं ॻरण लाइ छॾे ॾियो। जेसि ताईं मच्छी ॻरे तेसि ताईं असां हिकिड़ो पटाटो, हिकिड़ो बसर, 2 मिर्च ऐं थोरी थूम कटे था रखूं। मच्छी ॿिए पासे उथलाए चङी तरह इन खे चूरो करणु शुरू कयो। जॾहिं मच्छी हल्की ॻरी वञे ऐं चूरो थी वञे त हिकु प्लेट में लाहे रखो। पोइ उन फ्राई पैन में थोरो तेल विझी जेके बसर, पटाटा, मिर्च ऐं थूम जूं 2 ॻड़ियूं कटे रखियूं हुयूं उहो उन तेल में विझी फ्राए कयो। जेसि ताईं इहे मसाला भाॼियूं फ्राई थियनि तेसि ताईं असां रधियल मच्छीअ जा सभु कंडा कढी हिकु पासे मच्छी साफ़ करे रखूं था। जेसि ताईं बसर तरजनि पिया, पटाटा ॻरनि पिया, असां हिन में थोरो चङड़ो लूणु विझंदासूं, छाकाणि त मच्छी बि अॻुवाट लूणियल न आहे। मच्छीअ जा सभु कंडा कढी छॾिया आहिनि। ही थोरा पीठल धाणा, ॻाढ़ा मिर्च ऐं गरम मसालो आहे जेको असां इस्तेमालु कंदासूं मच्छी ठाहिण महिल। हाणे पटाटा थोरा ॻरी विया आहिनि। हाणे मच्छी विझंदासूं। जेके कंडा 1-2 नज़र अचनि था उहे बि कढी छॾींदासूं। चङी तरह फ्राई थी वञे, मच्छी कड़क थी वञे त पीठल धाणा, ॻाढ़ा मिर्च ऐं थोरो गरम मसालो असां मच्छीअ में विझी फ्राई कंदासूं। तयारु आहे असांजी भुरियल मच्छी।